काफ़िलो अतर खथूरी आंदाई वण टिण वासियाई वरी वक्त बंबोर में। अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबिती बंबोर खां। लतीफ़ शनासाई जे हफ़्ते जे हवाले सां सिंध जे तारीख़ी माग बंबोर ते ज़िले ठठ जे उस्तादनि पारां मच कचहरी प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें सुगड़नि शाइरनि अदीबनि वॾे अंग में शिरकत करे ॾोरन शाह जे बेत पढ़िया। इन मौक़े ते DAO एलिमेंट्री नसीर मेमण, सिद्दीक़ पलीजो, सनाउल्ला जोखियो, ज़ुल्फ़कार अली, हसन सुमरो, हमीद मेमण ऐं ॿियनि ॿुधायो त हर साल जीअं हिन साल बि साल लतीफ़ शनासाई जे प्रोग्राम जी शुरूआति सिंध जे तारीख़ी माग बंबोर मां कई आहे। अहिड़नि प्रोग्राम सां सिंध जे शऊर में वधीक इज़ाफ़ो थींदो, छाकाणि त इल्म खां बग़ैर इंसानु अधूरो आहे। इल्म सां इंसानु तरक़ी करे थो। इन ई करे पंहिंजे नंढनि वॾनि इलाइक़नि में तालीम जी जाखोड़ी लाइ प्रोग्राम करे माण्हुनि जे अंदरि तालीम आम करण जी तबलीग कजे। हिननि वधीक चयो त सिंध जा तारीख़ी माग मकान धरती धनियुनि जी मिल्कियत आहिनि। उन्हनि जी मालिकी धरती ते वसंदड़ हर माण्हू खे करणु खपे, छाकाणि त तारीख़ी माग हूंदा आहिनि त असां हूंदासीं, छो हिते मुहबत जी दास्तां भरियल आहे। ससुई पंहिंजे पुनूअ जे इश्क में बंबोर खां केच मकरान जे पहिरें पंधु काफ़िलो करे हक़ीक़ी इश्क कयो हो, जेको अॼु ताईं सॼी मुल्क समेत पूरी दुनिया में मशहूरु आहे। अॼु बि बंबोर ते हज़ारे माण्हू सिंध जे तारीख़ी माग बंबोर ते तफ़री करण लाइ ईंदा आहिनि। असांखे पंहिंजी धरती ऐं मारूड़नि सां अहिड़ो इश्क ऐं अहिड़ी मालिकी करणु खपे। इन मौक़े ते रहीम सुमरो, नूर मोहम्मद कलमती, इसाक पंवर, हबीबुल्ला यूसुफज़ई समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। डूंगर भरियो छपर हणन छाट ऋण पसियो रियूं करे ओड़न भरियो घाट रुई कंदो माठ हीअड़ो बानीअ ॿार जीअं थियो वरी वेचारो हीअड़ो बानी ॿार जीअं थियो वरी वेचारो अल फिराक अशद मिनल मौत ये अंदर मंझ आरो इन बानीअ बुहारो छलक के कबूल पवे के चले जी लतीफ़ जी खट्टो सिंध।